प्यारा ॿारो, तव्हांजे लाइ 40 इनाम यानी 40 प्राइज़िस ताईं खटी सघो था। कंप्यूटर टैबलेट्स ऐं ॿिया स्मार्ट वॉचिस ऐं ॿिया इनाम। इन लाइ तव्हां लाइ थी रही आहे 7th इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन, जंहिंमें जूनियर कैटेगरी ऐं सीनियर कैटेगरी ॿिन्ही जे लाइ 4 बैत यानी राइम्स आहिनि। उन्हनि मां तव्हांखे को बि हिकिड़ो राइम यानी को बि हिकु बैत यादि करिणो आहे ऐं उहो चवंदे तव्हांजा माइट, मम्मी डैडी या वरी टीचर्स तव्हांजो वीडियो कढी असांखे मोकिलींदा info@sindhisangat.com ते, ऐं असांजा जजिस तव्हांखे ॾींदा इनाम। तव्हांजो वीडियो चढ़ंदो असांजे यूट्यूब चैनल ते, जंहिंजो नालो आहे youtube.com/sindhisangatkids, ऐं मिलंदो तव्हांखे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट। इन लाइ तव्हीं अॼु ई करो तयारी ऐं ॾिसो असांजी वेबसाइट ते हिननि इनामनि बाबति या हिननि बैतनि बाबति। तव्हांखे बैत मिलंदा असांजे यूट्यूब चैनल ते, त करियो अॼु खां तयारी। कीअं, ठीकु आहे न?